ॿारनि में जेके उहे IT स्किल्स ऐं इहे सभु स्किल्स अची वेंदा आहिनि, पर मोस्ट इम्पॉर्टेंटली उहे किथे लैक कंदा आहिनि, उहे उन्हनि जो सॉफ्ट स्किल्स हूंदा आहिनि, त उहे इंटरव्यूज़ में वेंदा आहिनि या जंहिं बि जाइ ते वञी करे प्रेज़ेंटेशन्स वग़ैरह जॾहिं उनखे पंहिंजे बारे में ॻाल्हाइण जो मौक़ो मिलंदो आहे त उहे सही सां ॿुधाए न सघंदा आहिनि त उन्हनि जा स्किल्स कहिड़ा आहिनि, उन्हनि जो छा कमु रहियो आहे। त इन जे बारे में असां थोड़ा GM खां पुछणु चाहींदासीं त GM तव्हां ॿुधायो त सॉफ्ट स्किल्स जी, पर्सनल ब्रांडिंग जी ऐं पोइ उन सां गॾोगॾु पोर्टफोलियो ठाहिण जी केतिरी ज़रूरत आहे इन्हनि माण्हुनि खे, इन्हनि ॿारनि खे जेके IT जी फील्ड में एंटर थियण था चाहिनि। मूंखे ख़ुशी आहे त तव्हां इहो सवाल कयो, बिकॉज़ इहा हिकिड़ी इलाही इम्पोर्टेंट शइ आहे। त इहा हिकिड़ी इलाही वॾी वजह आहे जंहिंमें इलाही असांजा जेके अहिड़ा शागिर्द आहिनि जिन इलाही कुझु अचे त थो पर हू पोइ अॻियां नथा वधी सघनि। ऐं हिकिड़ी कंपनी सां असां कमु कयो पिए ऐं हुनजे हिकिड़े इलाही सीनियर माण्हू जेको इंटरनेशनली बि कमु करे थो, त हुन मूंखे मिसाल ॿुधाई चई त असांजो हिकिड़ो छोकिरो हूंदो, ॾाढो टैलेंटेड ऐं स्किल्ड हूंदो, हुनखे असां अपॉर्चुनिटी ॾियारी फॉरेन जी के कंट्री लाइ। ऑनलाइन इंटरव्यू थियो पे न, त हू जे चेयर ते वेठो ॻाल्हाइण महिल हीअं ख्याल पियो पिए अॻियां पोयां। ऐं उहा ई हिकिड़ी वजह हुई जंहिंजे करे हुनखे उहा जॉब न मिली सघे, बिकॉज़ तव्हां इंटरव्यूज़ में हूंदा आहियो न त उनमें इहे नंढियूं नंढियूं शयूं सभु इलाही मैटर कंदियूं आहिनि। ऐं सभु कुझु जेको आहे उहो पार्ट आहे सॉफ्ट स्किल्स जो। जेके टेक्निकल स्किल्स आहिनि न, उहे तॾहिं तव्हांखे अॻियां वधी वेंदा जॾहिं तव्हां सॉफ्ट स्किल्स कयो। बिल्कुलु। हाणे हिकिड़ो कोटेशन आहे जेको आउं इलाही फॉलो कंदो हुअसि शुरू खां अञा ताईं कयां थो, त उहो इहो आहे त तव्हांजो योर एटीट्यूड एंड नॉट योर एप्टीट्यूड। एल्टीट्यूड इट मीन्स त तव्हां जे तरीक़े सां बिहेव कयो था न, भले तव्हांखे एॾो कुझु न बचे थो एट टाइम्स, पर तव्हां जे बिहेव कयो था, पंहिंजे पाण खे जीअं पोर्ट्रे कयो था, तव्हांजा जेके एटिकेट्स आहिनि ऐं जेके असां सिंधी में चवंदा आहियूं त अफ़ाल, ठीकु आहे, त ॿुधी आहिनि जेके तव्हांखे अॻियां वधाईंदियूं आहिनि। हाणे इवन तव्हां हींअर ॾिसंदा त जेके आहिनि इलाही ट्रेनर्स मौजूद आहिनि हींअर बि जेके वॾी वॾी ऑर्गेनाइजेशंस में सीनियर सी लेवल माण्हुनि खे सेखारींदा आहिनि त सॉफ्ट स्किल्स तव्हां पंहिंजे मैनेजर सां कीअं ॻाल्हायो या हिकिड़ो सी लेवल जो सीनियर लेवल जो बंदो आहे उहो पंहिंजे स्टाफ सां कीअं ॻाल्हाईंदो ऐं स्टाफ खे मैनेज करणो आहे, कीअं बिहेव करणो आहे। त इते ई हिन इहो ई मौक़ो इस्तेमालु कंदे हिकिड़ी ॻाल्हि कंदसि इमोशनल इंटेलिजेंस जी बि, जेको इम्पोर्टेंट कॉम्पोनेंट आहे सॉफ्ट स्किल्स जो बि, ऐं सॉफ्ट स्किल्स हिन में इमोशनल इंटेलिजेंस ऐड थिए थो त तव्हां अगेन तव्हांजो सर्वाइवल ऐं तव्हांजी एंट्री वॾियुनि ऑर्गेनाइजेशन में जॉब ते तव्हांजे करियर इलाही इम्पोर्टेंट थी वञे। असां चवण में त चऊं त सॉफ्ट स्किल्स आहिनि, बट बेसिकली इहे अगरि अगेन उहे शयूं आहिनि जेके असांखे नंढे हूंदे खां स्पेशली असांजे सिंधी कल्चर में इलाही आहिनि। नंढे हूंदे खां असांखे ॿुधायो वेंदो बाबा इहा ई ज़बान आहे तव्हांजी जेका तव्हांखे खट ते बि वेहारे सघे। बिल्कुलु। त बेसिक सॼो बेसिक लेवल इहो ई आहे कि यू नीड टू लर्न कि तव्हांखे ॻाल्हाइणो कीअं आहे, कहिड़ा लफ़्ज़ किथे कीअं इस्तेमालु थींदा आहिनि, तव्हांखे कहिड़े टाइम ते कहिड़े इवेंट ते कीअं कपिड़ा पाए वञणा आहिनि। इंटरव्यू में जॾहिं तव्हां वञो था, ऐं इहो इलाही मशहूरु अथव इंटरव्यूअर्स जे विच में कि जॾहिं तव्हां रूम में एंटर थियो था उते ई उहो आइडेंटिफाई करे वठंदा आहिनि त हिन इहो रखिणो आहे न आहे रखिणो, बाक़ी ॻाल्हि सही आहे। ऐं इहो बि इलाही मशहूरु आहे जेके इंटरव्यू सेखारींदा आहिनि त तव्हांजो इंटरव्यू तॾहिं खां शुरू थी वञे थो जॾहिं तव्हांखे इंटरव्यू जो मैसेज थो अचे त तव्हांजो इंटरव्यू ओॾी महिल माइंड सेट आहे, ओॾी महिल खां ई तव्हांजो इंटरव्यू शुरू थी थो वञे त तव्हां एटीट्यूड में रहो था, कहिड़ो कॉन्फिडेंस पंहिंजे पाण में रखो था, ईगो वारो कॉन्फिडेंस अची वियो आहे कि जॉब त मुंहिंजी आहे, या तव्हांजो इन शइ ते कॉन्फिडेंट आहे कि न यार आई विल गिव माय बेस्ट, ऐं पंहिंजो बहितरीन ॾींदुमि जेको आहे अञा बहितर करे ॾींदुमि। तव्हां सिखंदा त जेके पार्ट न तव्हां हिकिड़ी इलाही बेसिक शयूं आहिनि, पर असां इवन पंहिंजे ऑर्गेनाइजेशन में एंटरप्रेन्योर्स ते बि इन शइ ते इलाही ज़ोर ॾींदा आहियूं त तव्हां इलाही साफ़ सुथरा ऐं सुठा ॾिसण घुरिजो। ज़रूरी न आहे त महांगा कपिड़ा पायो या महांगा शूज़ पायो, पर एटलीस्ट तव्हां हिकिड़े सुठे अंदाज़ में नज़र अचो त जो तव्हांजो तव्हां खुशबू सुठी अचणु घुरिजे, तव्हां जॾहिं केरु तव्हांखे ॾिसे त प्लेज़ेंटनेस तव्हांजी अचे, तव्हांखे स्माइल हुजणु घुरिजे हर वक़्तु। त इहे सभु शयूं आहिनि जेके सॉफ्ट स्किल्स में अचनि। ऐं इलाही डीप आहे हिन में, तव्हां जीअं वेंदा त तव्हांखे ख़बर पवंदी हैंडशेक करण जा बि तरीक़ा हूंदा आहिनि, कॉन्फिडेंटली कीअं हैंडशेक कबो आहे,
ऐं अगरि तव्हां प्रेज़ेंट पिया वॉक करे वञो पिया, वॉक करण जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, वेहण जा कहिड़ा तरीक़ा, जी कॉन्फिडेंस कीअं पहिबो आहे, ऐं तव्हांजो जेको आहे नर्वसनेस कीअं थिए थी, उन नर्वसनेस खे कंट्रोल कीअं करणु, त इलाही टिप्स एंड ट्रिक्स आहिनि जेके तव्हांखे इंटरव्यू में कमु अचनि थियूं, ऐं इलाही नंढियूं पर इलाही इंपॉर्टेंट थी थियूं वञनि। जी ऐं उन खां पोइ अचूं था ॻाल्हि करण ते, त जीअं तव्हां मतिलबु सवाल कयो त सेल्फ ब्रांडिंग जी बि, जी सेल्फ पर्सनल ब्रांडिंग ब्रांडिंग एंड पोर्टफोलियो जी बिल्कुलु पर्सनल ब्रांडिंग जी, सॉरी, पर्सनल ब्रांडिंग हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंमें उर्दू जो हिकिड़ो मुहावरो इलाही कोट ॿुधंदो आहियां कि जंगल में मोर नाचा तो इट्स लाइक कि अगरि तव्हां नथा ॿुधाए सघो त तव्हांखे छा अचे थो या तव्हां केतिरा इंपॉर्टेंट आहियो, तेसि ताईं अॻिलो तव्हांजी इंपॉर्टेंस न समझो। तव्हां केतिरी लेवल ते करे सघो, छा छा करे सघो, तव्हां पहिरियां छा छा करे आया आहियो, तो का बि ऑर्गेनाइजेशन हायर कंदी आहे, उहा इन करे तव्हांखे हायर न कंदी आहे त तव्हांखे जॉब खपे। यूजुअली ऑर्गेनाइजेशन पुछंदियूं आहिनि त व्हाई शुड वी हायर, छो रखूं, त माण्हू चवनि ज़रूरत आहे, इलाही इंतिहाई ग़लति सवाल त असांखे ज़रूरत आहे, या इहो चवणु ग़रीब आहियूं या you tell them कि तव्हां ॿुधाईंदा ऑर्गेनाइजेशन खे मुंहिंजे अचण सां हिन ऑर्गेनाइजेशन खे इलाही इम्प्रूव कंदो।